ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। सेवण ऐं बानसीदाबाद के बचाइण लाइ मंशूर ढंढ के RD 14 वटां कट हयो वियो आहे, जंहिं सबबि 5 यूसीअनि खे मुतासिर थियण जो ख़दशो आहे। मंशूर ढंढ में पाणी जी सतह वधण सबबि बंदनि ते दबाव वधी वियो आहे, जंहिं सबबि ओभर पासे खां रूणियूं पइजी वियूं आहिनि। यूसी वाहुड़, बुबक, जाफराबाद, यूसी आराज़ी, यूसी चना पाणी हेठि अचण जो ख़दशो आहे। ज़िला इंतज़ामिया पारां अलर्ट जारी थियण बैदि मुतासिर थींदड़ इलाइक़नि मां लॾ-पलाण तेज़ीअ सां जारी आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कंदा हलूं पिया। सेवण ऐं बानसीदाबाद के बचाइण लाइ मंशूर ढंढ के RD 14 वटां कट हयो वियो आहे, जंहिं सबबि 5 यूसीअनि जे मुतासिर थियण जो ख़दशो वधी वियो आहे। आगाह कंदा हलूं पिया। मंशूर ढंढ में पाणी जी सतह वधण सबबि बंदनि ते दबाव वधी वियो आहे, जंहिं सबबि ओभर पासे खां रूणियूं पइजी वियूं आहिनि। यूसी वाहुड़, बुबक, जाफराबाद, यूसी आराज़ी, यूसी चना पाणी हेठि अचण जो ख़दशो आहे। ज़िला इंतज़ामिया पारां अलर्ट जारी थियण बैदि मुतासिर थींदड़ इलाइक़नि मां लॾ-पलाण तेज़ीअ सां जारी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं पिया। सेवण ऐं बानसीदाबाद के बचाइण लाइ मंशूर ढंढ के RD 14 वटां कट हयो वियो आहे। अवां खे आगाह कंदा हलूं पिया, जंहिं सबबि 5 यूसीअनि जे मुतासिर थियण जो ख़दशो वधी वियो आहे। मंशूर ढंढ में पाणी जी सतह वधण सबबि बंदनि ते दबाव वधी वियो आहे, जंहिं सबबि ओभर पासे खां रूणियूं पइजी वियूं आहिनि। यूसी वाहुड़, बुबक, जाफराबाद, यूसी आराज़ी, यूसी चना पाणी हेठि अचण जो ख़दशो आहे। ज़िला इंतज़ामिया पारां अलर्ट जारी थियण बैदि मुतासिर थींदड़ इलाइक़नि मां लॾ-पलाण जो अमल पिणु तेज़ी सां जारी आहे।